साईं ॾिसो, ही अॼु पाकिस्तान पीपुल्स पार्टी जी तरफ़ां असां नंगर पार्कर में मज़दूरनि जे आलमी ॾींहं जे मौक़े ते ही शानदार जलसो कयो आहे। छाकाणि त शिकागो जे शहीदनि खे असां ख़राज अक़ीदत पेश करण जे लाइ सभु गॾु थिया आहियूं। ऐं ख़ुसूसन असांजो पाकिस्तान पीपुल्स पार्टी सिंध जो सदर सेनेटर निसार अहमद खोड़ो साहब जो कि हिन प्रोग्राम जी सदारत करे रहियो आहे। ऐं तव्हांखे ख़बर आहे त अॼु खां तक़रीबन 150 साल खनि अॻु में जॾहिं शिकागो जे शहीदनि ते फायरिंग करे उनखे शहीद कयो वियो ऐं उन जे लाइ शहीद कयो वियो त जीअं हुन पंहिंजे हक़ पे घुरिया, हुननि खां 18 20 कलाक कम पे वरितो वियो। हुननि जो मुतालबो इहो हो त असां खां 8 कलाक कमु वरितो वञे ऐं पोइ सॼी दुनिया में इहा शइ राइज थी त मज़दूरनि जो जेको सो टाइम आहे उहो 8 कलाक आहे ऐं 8 कलाक टाइम कमु वरितो थो वञे। अहिड़े तरीक़े सां पाकिस्तान पीपुल्स पार्टी हमेशह पंहिंजे मज़दूरनि हारनि जी नुमाइंदगी कंदड़ पार्टी रही आहे ऐं मज़दूरनि जे मसइलनि जे लाइ उन जे हक़नि लाइ जदोजहद स्ट्रगल कंदी रही। और बस ये हमारी आला हुक्मरान से गुजारिश है कि इस चीज़ को पॉसिबल बनाया जाए ताकि हमारा सिंध, हमारा नगर, हमारा थर तरक्की कर सके। क्या है अजो को डी उन्हीं हवाले से एक मजदूर जो डी आलमी मजदूर जो डी पूरी दुनिया में मल्हायो वञे पियो। उन्हीं सिलसिले में अजो को ही प्रोग्राम वीर जी कोहली असांजे दोस्त जो वज़ीर आला सिंध जो सलाहकार है, सेनेटर कृष्णा कुमारी जो असां सभिनी जी पाकिस्तान जी सेनेटर है ऐं पीपुल्स पार्टी जी एक अगवान है, उन्हीं जे अगवानी में मल्हाए रहिया आहियूं। ऐं हिन हिकिड़े दूर दराज इलाइक़े में नंगर जहिड़ो इलाइक़ो हुजे, हिते रूपले जी धरती है, हिते हज़ारे साल जी तहज़ीब है, हिते इलाही केतिरनि ई सालनि खां ही अहिड़ा प्रोग्राम न थिया आहिनि ऐं ही पहिरीं प्रोग्राम है जेके मज़दूरनि जे आलमी ॾींहं जे हवाले सां थी रहियो आहे। असां चाहियूं था त अहिड़नि प्रोग्रामनि जे करे हिननि माण्हुनि असी थर पार्कर में नगर पार्कर में मज़दूरनि जो आलमी ॾींहुं है। ये थर पार्कर में नगर पार्कर में असी मल्हाए रहिया आहियूं सभु भेनरनि भाउरनि सां गॾिजी। हर साल असी नगर पार्कर में ही ॾींहुं मल्हाए रहिया आहियूं, हर साल मल्हायूं था। ऐं वीर जी कोहली जी आगीवान ते कृष्णा सेनेटर आगीवान ते हिन जी आगीवानी सां असी मल्हाए रहिया आहियूं ही आलमी ॾींहुं थर पार्कर नगर में। मुझे ख्याल में अॼु जेको मज़दूरनि जो आलमी ॾींहुं मल्हायो पियो वञे पूरी दुनिया में, उन लाइ बि ज़रूरी आहे त ग़रीब पीड़ियल तबिको जेको आहे ऐं उन्हनि खे क़ानूनी तरीक़े सां उहे हक़ नथा मिलनि ऐं उन जे करे हीअ जेको शिकागो जी हिकिड़ी तारीख़ है, पुराणी तारीख़ है त जेतिरा इंसानी हक़ बराबरि आहिनि उनखां वधीक जेके पौरियतनि जा हक़ ज़रूरी आहिनि। सो अॼु पूरे दुनिया समेत पौरियतनि जो आलमी ॾींहुं मल्हायो पियो वञे, उन्हनि जे हक़ूक़ जी ॻाल्हि कई पई वञे। अॼु पाकिस्तान में ही नंगर पार्कर जी नगरी में रूपलो जिन पवित्र धरती ते सेनेटर कृष्णा कुमारी ऐं वीर जी कोहली जी अॻवानी में जेको अॼु पौरियतनि जे हक़नि जे लाइ हिकिड़ो ॾिहाड़ो मल्हायो पियो वञे, असां चाहियूं था त हिन तबिके खे या मज़दूरनि खे उहे हक़ मिलणु खपनि जेके पाकिस्तान जे आइन ऐं कानून में लिखियल आहिनि। नंगर पार्कर शहर में असां मज़दूरनि जो आलमी ॾींहुं मल्हाए रहिया आहियूं। उहा अॼु असां पहिरीं चकर मज़दूरनि जो आलमी ॾींहुं पीपल्स पार्टी जे तरफ़ां वीर जी कोहली सेनेटर कृष्णा कुमारी जे अॻवानी में ये प्रोग्राम मल्हाए रहिया आहियूं ऐं असांखे ख़ुशी आहे त असां जेको आहे सो हर साल जेको आहे ही प्रोग्राम मल्हाईंदासीं। ऐं असां वटि जेका नगर पार्कर जी जेका आवाम आहे उनमें 99% जेके आहिनि उहा पहुरियत आवाम आहे, उहा मज़दूर आहे, उहा हारी आहे। उन्हनि हारियुनि लाइ, उन्हनि मज़दूरनि लाइ का अहिड़ो रिथाबंदी अहिड़ी ठाहींदासीं जंहिंमें उन्हनि खे सहूलियतूं थी सघनि। जेके असांजा चूंडियल नुमाइंदा आहिनि उहा सभु गॾिजी असां को अहिड़ो लाहे अमल जोड़ींदासीं जंहिंसां उन मज़दूरनि खे, उन हारियुनि खे, उन पहुरियतनि खे का सहूलियतूं मिली सघे। महिरबानी। अदाज पौरियतनि जो आलमी ॾींहुं हो नगर पार्क में असां मल्हायोसीं ऐं माण्हुनि जो समूंड जेका तव्हांजे साम्हूं आहे उन मां तव्हां अंदाज़ो लॻाए सघो था त
गरीब तबको जेको आहे उहो पीपल पार्टी सां गॾु आहे ऐं छो न हुजे, छो त पाकिस्तान पीपल पार्टी ग़रीबनि जी पार्टी आहे, मज़दूरनि जी पार्टी आहे ऐं पोरितनि जी पार्टी आहे। ही अवाम जो समूड उहो साबित करे ॾेखारियो आहे त पीपल पार्टी जेका हमेशह ग़रीबनि जे लाइ सोचे थी ऐं उनजी वारसी करे थी। पाकिस्तान में ॿी अहिड़ी का पार्टी कोन्हे जेका ग़रीबनि जे लाइ, मज़दूरनि जे लाइ या मज़लूम जे लाइ को सीट में ॾिनी हुजे या ऐवाननि ताईं पहुचायो हुजे। त पीपल पार्टी वाहिद पार्टी आहे जेका ग़रीबनि जी सार लहे थी ऐं हुन सां गॾु बीठी आहे। सभु मतिलबु अॼु मज़दूरनि जो ॾींहुं आहे त उहो मल्हाइण लाइ हिते आया आहियूं, छो त असां बि मज़दूर तबिके सां ई तालुक़ु रखो था ऐं असांजी जेको वीर जी आहे ऐं असांजो कृष्ण आदि जेको आहे उहो बि मज़दूर तबिके जी अॻुवाणी कनि पिया ऐं असां चाहियूं था त हीअ जेको मज़दूरनि जो ॾींहुं आहे इनखे मतिलबु हर साल मल्हायो वञे ऐं मज़दूरनि लाइ मतिलबु कोई अहिड़ो माना लाइयो अमल जोड़ियो वञे जीअं हिते इन्हनि जे मतिलबु मज़दूर तबिको आहे उन्हनि जे ॿारनि जे तालीम जे लाइ उन्हनि जे हिते पाणी जी सहूलियत ॾिनी वञे, स्कूलनि जी सहूलियत ॾिनी वञे, हिते उन्हनि खे अस्पतालनि जी सहूलियत ॾिनी वञे, जेको हिते मतिलबु अणपूरियूं सहूलियतूं आहिनि उन्हनि खे पूरियूं कयूं वञनि। मज़दूरनि जो आलमी ॾियारो मल्हाए रहिया आहियूं, जंहिंमें असांजो महिमान ख़ासि सदर सिंध जो सदर पीपल्स पार्टी जो निसार खोड़ो साहब आहे जेको पहुचण वारा आहिनि ऐं असांजी भेण कृष्णा सेनेटर कृष्णा कुमारी आहे, अदा वीर जी साहब आहिनि जंहिं हिननि प्रोग्राम सुठे नमूने सां कोठायो आहे, जंहिंमें असां शरीकत कई आहे। असां ॾाढा ख़ुशि आहियूं ऐं ॾाढा बहितरीन नमूने सां प्रोग्राम शुरूआत करे रहिया आहियूं ऐं इनशाला असांखे उमेदु आहे त असांजी जेका प्रोग्राम आहे सुठे नमूने सां थी वेंदो। आलमी दीस उहा हारू करे हमें हिते पहुंचा कृष्णा कुमार भाई वीर जी अमन तेड़ाया उर मैसेज में हमें हिते पहुंचा। मेहरबानी। दोस्तों ने मेहरबानी सबको पंहिंजी पंहिंजी जगह ते वेहे तो बस पाण बाक़ायदे प्रोग्राम की शुरुआत था कयूं।
जी शहीद रानी मोहतरम बेनज़ीर भुट्टो, मुंहिंजा क़ाबिल इज़्ज़त भाउ निसार अहमद खोड़ो साहब सिंध सदर, ऐं मुंहिंजा क़ाबिल एतिराम डॉक्टर महेश मलानी साहब, मुंहिंजा क़ाबिल एतिराम ज़िले सदर इंजीनियर ज्ञानचंद साहब, ऐं जेके बि आहिनि स्टेज ते वेठल पार्टी जा, छो त साईं ॿुधायो आहे त मुख़्तसिर टाइम जी दिलि त घणे थी चई ॻाल्हायूं, पर साईं चयो त टाइम जी तमामु जेको आहे उहो किलत आहे, उनजे करे जेको आहे ॿियनि लाइ मदरत कंहिंजा नाला न वरितनि, जेके बि असांजा हिते जा आहिनि पार्टी जा जियाला कारकुन ऐं निसार खोड़े साहब खे, ऐं हिते जेके बि आयल आहिनि उन्हनि सभिनी खे नगर पार्कर अचण ते दिलि जी गहराइनि सां भलीकार चवां थो। निसार साहब, ही नगर पार्कर उहो आहे हिते पंहिंजो को दोस्त जागीर सम्झंदा हुआ, उहो जागीर पीपल्स पार्टी जो आहे। अॼु तव्हांखे साबित करे ॾेखारियो आहे हिननि माण्हुनि, इंशाअल्लाह ताला 2023 में तव्हां जोरियो ताड़ियूं हणी ऐं इहो साबित कंदासीं त पीपल्स पार्टी ऐं नगर पार्कर पीपल्स पार्टी जो किलो आहे ऐं किलो रहंदो। ऐं ॿिए नंबर ते साईं अॼु आलमी ॾींहुं आहे, 1 तारीख़ मज़दूरनि जो ॾींहुं आहे, मज़दूरनि जो ॾींहुं आहे। हीअ असांजा हिते जेको मौसम पाण मथां बरसाति जी अचे पई, ऐं उन में असांखे तमामु जेको आहे ग़रीब हारी, इहे सभु हिते हारी मज़दूर ग़रीब वेठा आहिनि, हे पोरे अथनि। अॼु उहो ॾींहुं आहे, असांखे इहो तव्हां असां ते वॾो वड़ कयो, हिन ग़रीबनि ते बि वड़ कयो, हुनजे असां पार्टी जे ते बि वड़ कयो, कारकुननि ते वड़ आया, ऐं हीअ ॾींहुं अॼु मल्हायोसीं। तमामु ॾाढी ख़ुशी थी आहे, ऐं टाइम तमामु घटि आहे, ऐं सभिनी वरी बि तव्हांखे नगर पार्कर अचण ते दिलि जी गहराइनि सां भलीकार चवां थो। पर निसार साहब ॿ मिंट वरी ॿिया बि वठंदुसि त हीअ जंहिं धरती ते आउं बीठो आहियां, इहा ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जी आज़ाद कयल आहे। हीअ ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जॾहिं इंडिया वियो तॾहिं उते वञी पट ते वेही रहियो। इंदिरा साहब चयो भुट्टा साहब मथे वियो, तव्हां भुट्टे साहब चयो जे 90,000 फौजी कैदी पट ते सुता आहिनि, ऐं अॼु कीअं उन्हनि जेको पलंग में खटुनि ते सुम्हां, उहो ज़ुल्फ़िकार अली भुट्टो, उहो आहे असांजो मुल्क जो लीडर जेको शहीद थी वियो। उन खां पोइ मोहतरमा बेनज़ीर भुट्टो नंढी हुई, कॾहिं हुन सां गॾु वेही हुई, उहा बि पट ते वेही रही। चई भुट्टे साहब खे माण्हुनि पुछो त भुट्टा साहब तूं इंडिया थो वञे, छा खणी थो वञे? चई 90,000 माण्हू 90,000 कैदी आहिनि, माण्हू ने भेनरुनि जूं दुआऊं थो खणी वञा। ॿियो भुट्टो साहब कुझु खणी कुझु गॾु कोन वियो। उहो भुट्टो साहब, हीअ भुट्टो, हीअ शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो, रानी तुंहिंजे रत मां ईंदा इनकलाब, घर घर गुलाब हूंदा तुंहिंजे नाम। डिसिप्लिन रो आपे मुजाहरो करशो अन मारे विनती से कि जे दोस्त ईंदा की उन हर घर को लाल को भी वीर जी, गली गली लगे तो आवाज़ी, हर घर को लाल को भी डॉक्टर सीता दास सदाए रहा जयो रोटी रो ऐलान थियो तो यो जे क्लियर थालियों छोटे तो यकीन करो मुहर मला हैरत री बात थी कि डॉक्टर कामरान के भाई ये आप कौन लोग हो के आपको खाना और अदब एहतराम सीखा नहीं आपने के? अगर आप कुछ सीखना चाहते हो कि किस तरह बैठते हैं, किस तरह खाना खाते जी, भरे आया भली करे आया, वेलकम नगर पार्कर जिन पवित्र धरती पे। में अचन पिया असां उनके तहे दिल से वेलकम था चाहूं, भलीकार था चाहूं। कुछ दोस्त ये असां वटि गोठ सूराबाद में सा है, दियाराम दहीगांव से हमीरो ऐं गोठ असां इंतहा
राइट सिखाया तुम्हारा हकूक रे मारिया जा रहा उ हकूक तयो तुम दर्शे ते जदोजहद मैदान में आशो तयो हक लिदार सलाहियत मौजूद से तो वो नौजवान मौके करो खपे तो वो अपना जीता पांजी अगते कोम वटे ते एतरो चई का सारा कोरा गोवण अठिन जी आहिन पूरा दोहिन जी कन चमचा गेरी कोम सा हेडी हेरा फेरी ही केड़े नमूने अपनी जज्बा में रहा आप बंदी रखा ये धंधो कर अपने तमाम बेहतरीन